अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनर। ख़बर शामिल कयूं था दिलदार चाडियो जी। मैरापुर रोड वटि जंडरावड़ा बिरादरी जे पुराणी तकरार तां भाउ हथां भाउ क़त्ल। जवाबदार कुहाड़ियुनि जा वार करे पहला जंडावड़े खे क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते सकण पुलिस वाक़े वारनि पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी लाश तहलका अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। फोतीअ जे वारस नाज़ू जंडावड़ो जो चवणु हो त जवाबदार मुकेश जेको पहिरीं मुंहिंजो मुड़ुसु हो ऐं फोतीअ जो भाउ हो जेको कुझु वक़्तु अॻु मुंहिंजी नंढी भेण खे अगवा करे उन सां प्यार जो परिणो करे मुस्लमान थियो, जंहिं तां तकरार हलंदड़ हो। अॼु सुबुह मुकेश पंहिंजे भाउ पहलाज खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे फरार थी वियो आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कया त जवाबदार खे फौरी तौर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे सकरण पुलिस जो चवणु आहे त जवाबदार वारदात करे फरार थी वियो आहे, जंहिंखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।